कलाम मुक़द्दस जी सूरत अल-अनकबूत जी आयत नंबर 45 खां तिलावत आहे। इन्हनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ख़ासि करे क़ुरान पाक जी तिलावत जो ऐं उन खां बाद में नमाज़ जे अदा करण जो हुकुम फरमायो ऐं उन जो वरी नतीजो बि ॿुधाई त नमाज़ जे अदा करण जो नतीजो छा आहे। सभ खां पहिरियां अचूं था क़ुरान पाक जी तरफ़। अल्लाह पाक जो ही कलाम आहे। अल्लाह तबारक व तआला कंहिंखे बि कंहिं उम्मत खे अहिड़ो कलाम नसीब न फरमायो जहिड़ो कलाम अल्लाह सी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल फरमायो ऐं इन उम्मत खे नसीब फरमाई। अल्लाह तबारक व तआला इन कलाम मुक़द्दस जे नाज़िल करण खां काफ़ी वक़्त अॻ में रब जे तरफ़ खां तिलावत आई पर फ़रिश्तनि ॿुधी त हीअ तिलावत हले थी। उन्हनि पुछो त साईं हीउ जेको आहे छा आहे? चई इहो कलाम आहे। कंहिं ते नाज़िल थींदो? फरमाईं त इहो हिकिड़ी उम्मत ईंदी, उन उम्मत जे मथां इहो कलाम नाज़िल थींदो। त फ़रिश्तनि चयो त वाह जी कमाल वारी उहा उम्मत हूंदी जंहिंजे तरफ़ अहिड़ो अलाह जो कलाम नाज़िल थींदो जंहिंजी अलाह पाण तिलावत करणु फरमाई आहे। जीअं चइबो आहे न त जेकॾहिं तव्हां सम्झो त अल्लाह पाक तव्हां सां ॻाल्हाइणु चाहे थो, अल्लाह पाक तव्हां सां ॻाल्हाए थो, तव्हां क़ुरान जी तिलावत कंदा वञो ॼण त अल्लाह तबारक व तआला जो कलाम तव्हां ॿुधंदा था वञो, रब तव्हां सां ॻाल्हाए थो। ऐं जेकॾहिं सम्झो त तव्हां अल्लाह पाक सां कलाम करणु चाहियो था, रब सां ॻाल्हाइणु चाहियो था, पंहिंजी ॻाल्हि अल्लाह खे ॿुधाइणु चाहियो था, तव्हां नमाज़ पढ़ंदा वञो ॼण त तव्हां नमाज़ में अल्लाह तबारक व तआला सां कलाम था कयो। एतिरे क़दुरु अचे थो जो नमाज़ पढ़ंदा आहियो त अव्हां नमाज़ जे वक़्त में जॾहिं काबतुल्लाह जे तरफ़ मुंहुं हूंदो आहे ॼण त तव्हांजे साम्हूं रब जी ज़ात हूंदी आहे। तव्हां हेॾा कलाम कंदा आहियो, अल्लाह तबारक व तआला जी मुहबत तव्हांजे कलाम खे, तव्हांजे नमाज़ खे ऐं तव्हांजे इन बीहण खे रब जी मुहबत नोट कंदी आहे, ॾिसंदी आहे। अल्लाह पाक इहे मुहबत जा तक़ाज़ा हिन इंसान खे नसीब फरमाया ऐं इन्हनि जी उहा लज़त आहे, इन में उहो कमाल रखियलु आहे जेको कमाल काइनात जे अंदरि ॿी कंहिं बि शइ जे अंदरि न आहे। हे अचानक इहे क़ुरान मुक़द्दस वारा, क़ुरान सां ताल्लुक़ वारा तव्हांखे अहिड़ा यानी अजाइबाना तौर ते रिज़ल्ट छो था ॾियनि? दुनिया हैरान आहे त यानी क़ुरान वारनि जे लाइ बज़ाहिर का कमाई बि कोन्हे, बज़ाहिर उन्हनि जे लाइ, पर अल्लाह पाक इज़त बि उन्हनि खे नसीब फरमाई आहे इन क़ुरान जे सदक़े त दुनिया जे अंदरि माश जे अंदरि कुशादगी बि अल्लाह उन्हनि खे अता फरमाई आहे। हीउ रब जो कलाम आहे। जंहिं हिन कलाम सां निभायो, जंहिं हिन क़ुरान सां निभायो, ही उहो कलाम आहे। अहिड़ी ख़सलत ॿिए कंहिंखे बि नसीब न आहे। इन क़ुरान सां जेकॾहिं कपिड़ो ॻंढिजी पवंदो, दुनिया जा हज़ारे कपिड़ा गंजी पवनि, पर हिन क़ुरान मुक़द्दस जहिड़े कपिड़े जहिड़ो उहो कपिड़ो नथो थी सघे। हिन कपिड़े खे क़ुरान सां निस्बत हुजण जे करे क़ुरान खे खणण महिल मुस्लमान क़ुरान खे चुमंदो त उन खां अॻु में हिन कपिड़े खे चुमंदो। अल्लाह तबारक व तआला ॿुधाइणु फरमायो त जेको बि पंहिंजी निस्बत क़ुरान सां जोड़ींदो अल्लाह हुनखे क़ुरान वारो बणाइणु फरमाईंदो। अल्लाह पाक हुनखे दुनिया जे अंदरि अजीब क़िस्म जा लज़ाइत, अजीब क़िस्म जूं लज़तूं, अजीब क़िस्म जी जेका आहे दुनिया जे अंदरि फ़रहत ऐं राहत बख़्शण फरमाईंदो। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, जीअं अर्ज़ु कयमि त अल्लाह पाक पंहिंजे ज़िक्र जे अंदरि दिलनि जो इत्मीनान रखणु फरमायो आहे ऐं ज़िक्र जे अंदरि सभ खां वॾो काइनात जे अंदरि ज़िक्र ही अल्लाह जो क़ुरान आहे, जंहिंजे लाइ रब फरमायो त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, फरमाईं त असां ज़िक्र खे नाज़िल फरमायोसीं, व इन्ना लहू लहाफ़िज़ून, ऐं फरमाईं त इन जी हिफ़ाज़त जी ज़िमेदारी बि अल्लाह पाक जे मथां आहे। सो मुंहिंजा दोस्तो, हीअ अल्लाह पाक जो कलाम आहे। जंहिं हिन सां निभायो, हीअ अल्लाह जो कलाम उन सां निभाईंदो। उन सां हिकिड़े अजीब क़िस्म जूं कैफ़ियतूं मुनसलिक थी वेंदियूं आहिनि क़ुरान वारे सां। तव्हां परेशानी में हुजो, क़ुरान पढ़ो, तव्हां यकीन ॼाणो तव्हांजी परेशानी जेकॾहिं ख़तमु न थींदी त घटिताई ज़रूरु अची वेंदी। तवजो सां माण्हू क़ुरान पढ़े, क़ुरान जी तव्हां ज़ियारत कयो, तव्हांखे ज़ियारत जो सवाबु मिलंदो। क़ुरान अव्हांखे पढ़णु नथो अचे, तव्हां क़ुरान जी ज़ियारत कंदो, क़ुरान जो ज़ियारत जो सवाबु मिलंदो। अव्हां क़ुरान खे चुमी ॾींदा, तव्हांखे क़ुरान सां मुहबत जो सवाबु मिलंदो। तव्हां पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदा, तव्हांजो बच्चो जंहिं जंहिं वक़्त में क़ुरान पढ़ंदो ऐं उन वरी जंहिंखे क़ुरान सेखारियो उहो क़ुरान पढ़ंदो। या सॼियूं जेके आहिनि ॼण त हिकिड़ियूं लड़ियूं आहिनि, शाख़ूं आहिनि, इहे शाख़ूं ॻंढियूं वेंदियूं ऐं इन क़ुरान जे मुतालिक़ जंहिंसां बि इन क़ुरान जी निस्बत ॻंढी, हिक हिक लफ़्ज़ जो अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान वारे खे सवाबु नसीब फरमाए थो। इहो क़ुरान जो शान अहिड़ो आहे, काइनात जे अंदरि कंहिं बि किताब जो उहो शान न आहे जेको अल्लाह जे क़ुरान जो शान आहे। इन जे करे अव्हां ॾिसंदा त जीअं जॾहिं अंग्रेज़ हिन मां हिंदुस्तान मां जॾहिं अंग्रेज़ खे भॼाइनि पिया, उलमा किराम तहरीक हलाई त उन तहरीक हलाईंदड़नि खे अंग्रेज़नि 50,000 उलमा किराम खे उन्हनि फांसी ॾिनी। उन जे बावजूदि क़ुरान जो रस्तो रुकियो कोन। तातारियुनि जेको आहे पंहिंजे ज़माने में
क़ुरान पढ़ंदड़नि खे एतिरो कोर्स कयो, एतिरो मुस्लमाननि जो कोर्स कयो, मुस्लमाननि खे एतिरो कुठऊं जो चवंदा आहिनि त तारीख़ लिखे थी त उन्हनि जे खोपड़ियुनि जा मीनार ठाहींदा ऐं जेके कलमी क़ुरान या जेके किताब दीन जा लिखियल हुआ उन्हनि खे दरियाव जे अंदरि वाहे छॾियो त दरियाव जो जेको आहे सॼो पाणी बि कारो थी वियो। कंप्यूटर छपाई हूंदी कोन्हे, हथ जी लिखाई हूंदी, उहो पाणी में विझ त ज़ाहिर आहे उहा मस हुनजी लही वेंदी, उन पाणी जो रंग तब्दील थी वियो। एतिरा किताब हुननि जेको आहे दरिया ऐं समुंड जे हवाले करे छॾिया, तॾहिं बि अलाह पाक हिन क़ुरान जी हिफ़ाज़त अञा ताईं करणु थो फरमाए। दुनिया ख़तम थी वेंदी, जेसीं ताईं दुनिया क़ाइमु आहे क़ुरान क़ाइमु ऐं दाइमु आहे। ऐं क़ुरान इहो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो आहे, इहो ज़िंदा किताब आहे। ये क़ुरान को पारूथो किताब न आहे त 1400 साल में नाज़िल थियो, न अॼु बि उहो ई क़ुरान आहे, हीअ ज़िंदा किताब आहे। हिनखे 1400 साल अॻु में मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण फरमायो, अॼु बि उम्मती जॾहिं हिन क़ुरान खे पढ़ंदो उनजी दिलि खे अल्लाह तबारक व तआला ज़िंदा करणु फरमाईंदो। असांजो यकीन न आहे, असांजे अंदरि उहा कमज़ोरी आहे, वरन जेकर यकीन हुजे न इन क़ुरान सां अल्लाह तबारक व तआला चङियुनि भलियुनि बीमारियुनि खां रब साईं अॼु बि शफ़ा थो अता फरमाए। क़ुरान जे अंदरि करंट रखियलु आहे, क़ुरान जे अंदरि मौजज़ किताब आहे, जंहिं क़ुरान जे लाइ अल्लाह सही इब्तिदा में फरमायो त अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब। ईमान वारा क़ुरान खे पढ़े थो सभ खां पहिरियों हिकिड़ो अक़ीदो रखजांइ, साईं कहिड़ो? फरमाई त ज़ालिकल किताब उहो किताब थी ला रैब फीह, जेको शक ऐं शुबे खां पाक आहे। हिन में शक शुबे जी गुंजाइश न आहे, क़ुरान जे अंदरि शक ऐं शुबे जी गुंजाइश न आहे। ऐं हिन क़ुरान जे अंदरि अल्लाह पाक वॾियूं बरकतूं वॾियूं फज़ीलतूं रखणु फरमायूं आहिनि। इन जा केतिरा वाक़िआ मशहूरु आहिनि, पर हुन मां हिकिड़ो वाक़ियो जीअं अॻु में बि मां अर्ज़ु कयो अथमि त हिकिड़ो चवनि पिया त कुराड़प जे अरसे में हिकिड़ो शख़्स अची करे क़ुरान जी तिलावत अची करे सिखंदो हो ऐं उन खां अची करे पुछूं केतिरा साल पढ़ंदो रहियो पर क़ुरान पूरो करे न सघे। उन खां पुछण वारनि पुछो त तूं हबी बि आहीं, ज़हन तुंहिंजो न आहे, पोइ ऐं क़ुरान तूं जेको आहे कोशिशि करे थो, एतिरा सालनि जे बावजूदि सिखी बि नथो सघे, पोइ बि जेको आहे हिमत नथो हारे, छाजे करे? चईंदा इन जे करे ताकी क़यामत जे ॾींहुं मां उन्हनि जी जमात सां उतां जेके क़ुरान खे सिखंदड़ हुया इन निस्बत जे हासिल करण जे लाइ मां क़ुरान जे लाइ सॼी ज़िंदगी क़ुर्बान करे छॾी आहे। सो इहा क़ुरान पाक जी तिलावत आहे ऐं इन जो ॾिसण बि सवाबु, इन जो ॿुधण बि सवाबु, इन जे लाइ एतिराम सां वेहण बि सवाबु, इन क़ुरान पाक सां ताल्लुक़ निभाइण बि सवाबु, क़ुरान सां ताल्लुक़ रखण बि सवाबु। हता कि एतिरे क़दुरु मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं क़ुरान पढ़ंदा हुआ त झंग जा जिन्न बि अची करे अलाह जे क़ुरान खे ॿुधंदा हुआ। इहो क़ुरान जो मौजज़ो हुयो। जॾहिं साईं जन साहब इकराम खे इन क़ुरान खे पढ़ी ॿुधायो त हुननि खे शौक़ु पैदा थींदो हुयो त इन अलाह जे क़ुरान जे मथां, रब जे हुकुम जे मथां, मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन जे मथां पंहिंजी जान कटरायूं ताकी आख़िरत जे अंदरि अलाह बिना हिसाब जे हिसाब किताब जे जन्नत नसीब फरमाए। उनजो बुनियादी अलाह जो कलाम है। कुरान फरमायो उतलु मा उहिया इलैका मिनल किताब, फरमाईंदा प्यारा तिलावत करे ॿुधायो उन्हनि खे जेको वही कयो वियो अव्हां जे तरफ़ किताब खां, इन क़ुरान खां। ऐं फरमाईंदा ॿिए नंबर ते अक़ीम सलात, अवां नमाज़ खे क़ाइमु कयो। नमाज़ खे क़ाइमु करण जो हुकुम आहे, नमाज़ खे पढ़ण जो हुकुम न आहे। असां नमाज़ खे जुगाड़ी तौर ते पढ़ूं था, क़ाइमु नथा कयूं। क़ाइम जो मतिलबु इहो आहे जेकॾहिं असांखे हिन जो अंदाज़ो हुजे क़ाइमु करण जो त उन जे लाइ सभ खां पहिरियां तहारत जो ख़्यालु, वुज़ू जो ख़्यालु, पाणी जे पाकाई जो ख़्यालु, कपिड़े जो ख़्यालु। ऐं अॻियां बुज़ुर्ग जेके आहिनि तव्हां ॾिसंदा, तव्हांखे मालूम हूंदो त वीचारा वटि पचाइण जे लाइ बि केतिरी जुस्तजू कंदा ताकी जिस्म जे तहारत रहे। ऐं जॾहिं इस्तंजो ई सही कोन थींदो त पोइ जेको आहे पलीती जो कतरो किरण खां बाद में कपिड़ो बि पाक, अमरा जो जिस्म बि पाक, उन खां बाद में भली वुज़ू करे नमाज़ पढ़े, नमाज़ घड़ी थींदी। जिस्म जो पाक हुजणु शर्त आहे, कपिड़े जो पाक हुजणु शर्त आहे। त गर्ज़ इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जंहिंजो असां जेकर ख़्यालु रखंदासीं त अलाह पाक वरी उनजी बरकत ऐं उनजी नूरानियत बि अता फरमाईंदो। पर असांखे इन्हनि शयुनि जो ख़्यालु न आहे। असां माना जुगाड़ वारो कमु था हलायूं त ठीकु आहे, अलाह कंदो वुज़ू थियो हूंदो, अलाह कंदो इस्तंजो बि थी वियो हूंदो, अलाह कंदो पाकाई बि थी वई हूंदी, इन ते जुगाड़ ते था कमु हलायूं। बसि अलाह अकबर करे बीठा आहियूं। पोइ हाणे ख़बर बि अलाह खे आहे त मुला हिकिड़ी सूरत थो पढ़े, अलाए कई रकात में आहे। अचानक जेकॾहिं मुला खां बि भुल थी पई त सॼी जमात बि उते हुते। भला जे करे करे मुला खां भुल थी त विया, कंहिंखे त ख़बर हुजे कई रकात ते पहुता हो, मग़रिब जी नमाज़ ॿिनि रकातुनि ते पूरी थी वई, सॼी जमात हिते वेठी आहे। सॼी जमात अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह अस्सलामु अलैकुम त पहुचो त सही बरकातूं थियूं। हाणे ॿिया बरकातूं थी वेंदो, न का अकल कबी आहे सुभान अल्लाह चए ताकी हुनखे भला बेदारी थिए त टी रकात में वञे, वरी जॾहिं टे रकात वरी ॿीहर पढ़ियो। सो चवण जो मतिलबु इहे असांजा हाल इहे आहिनि। अल्लाह से हुकुम फरमाए त अक़ीम सलाह, ईमान वारो नमाज़ खे क़ाइमु कयो। नमाज़ खे क़ाइमु जो मतिलबु उनजे हक़ सां, उनजे फज़ीलत सां। जहिड़ी तरह दुनिया में असां कंहिं न कंहिं अफ़सर जे साम्हूं या कंहिं मुतबर जे साम्हूं वेंदा आहियूं न त पहिरियां
वॾो हुनजे लाइ बंदोबस्तु कंदा आहियूं। जीअं मां बोनी रहमतुल्लाह अलैह निमाज़ जे लाइ तेरी तयारी कंदो हो जो माना नओं धोतल ताज़ो जोड़ो जेको आहे पाए करे वेझी सेंजी अची करे नमाज़ जे अंदरि पेश थींदो ताकी नमाज़ खे अहिड़ो प्रोटोकॉल ॾिजे जंहिंजी अलाह पाक वरी अहिड़ी फज़ीलत रखी आहे। ईअं न आहे त मेरो सेरो कुचेलो वञे थो ऑफिस त हमरा जेको आहे कटनि जा इहे सूट ऐं ख़ुशबूं साईं अहिड़ा जो पप्पू लॻो वञे थो ऐं वार ठाराए नमाज़ ते अचे थो ईअं ॼण भंगी धप खणी थी वञे पघर जी। त अलाह पाक जे साम्हूं जॾहिं असां बीहूं था इन जे करे त मिसवाक करण जो हुकुम आहे ताकी असांजे वात में जेकॾहिं का धप हुजे न त उहा धप दूर थी वञे। छो इहे अलाह जा फ़रिश्ता नमाज़ जे अंदरि असां सां कलाम कंदा आहिनि असांजे कलाम खे ॿुधंदा आहिनि। जेकर असांजे वात मां धप ईंदी न फ़रिश्तो चवंदो भेण लानत हुजे तुंहिंजे मथां मस्जिद जे अंदरि आयो आहे हाल तुंहिंजो इहो आहे त तूं पकाई बि सही नमूने सां न कई आहे। दुनिया में अफ़सरनि जे साम्हूं वॾनि माण्हुनि जे साम्हूं माण्हू केॾे एतमाम सां ईंदो चई वार ठारे फलाणे साहिब जे साम्हूं पेश थींदा। दुनिया जा सभु अफ़सर हिकु तरफ़ कयो अलाह सां पुॼी सघनि था। ये अल्लाह पाक जो घर आहे। इन में जेतिरो इंसान ख़्यालु रखंदो पंहिंजे सफ़ाई जो पंहिंजी पाकाई जो पंहिंजे वक़्त जो पंहिंजे टाइम जो अल्लाह पाक उनखे वरी ओतिरो अजुर अता फरमाईंदो। फरमाईंदा वाक़िम सलाह नमाज़ खे क़ाइमु कयो इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। फरमाईंदा नमाज़ उहा आहे जेका बुराइयुनि खां ऐं गुनाहनि खां रोकींदी आहे फ़हाशिय खां बुराईअ खां नमाज़ रोकींदी आहे। जहिड़ी तरह जो के वक़्त में माण्हू खां सवाल पैदा थिए थो न त साईं नमाज़ त असां पढ़ूं था बुराई खां त रोकणु थिए कोन। अहिड़े नमूने सां अॻ में बि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां अहिड़े क़िस्म जा सवाल थींदा साईं जन खां सवाल कयूं साईं नमाज़ त फलाणो शख़्स पढ़े थो राति जो चोरींदो करे ॾींहं जो नमाज़ थो पढ़े राति जो चोरींदो करे पाण साईं जन फरमाए त अन क़रीब हिनजी नमाज़ हिनखे बुराई खां रोकींदी अन क़रीब हिनजी नमाज़ हिनखे बुराई खां रोकींदी। माना नमाज़ जे अंदरि माण्हू तसलसुल रखंदो त अन क़रीब नमाज़ जे अंदरि जीअं हुन सां नमाज़ सां अहिड़ो प्यार हुजे अहिड़ो ताल्लुक़ हुजे अहिड़ो नमाज़ सां यानी कुर्बत हुजे जो जॾहिं नमाज़ न पढ़े त हुनखे बेचैनी हुजे जिस्म हुनखे तकलीफ़ थिए अॼु मूंखां नमाज़ रहिजी अॼु मूंखां नमाज़ रहिजी हुन में इस्तग़फ़ार अलाह पाक जे साम्हूं तौबा। त अहिड़े नमूने सां जीअं मूं अॻ में बि मौलाना हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो न कयल माना सुल्तान अहमद जतोई साहिबु हुन जे साम्हूं हिकिड़े शख़्स चयो त साईं फलाणो शख़्स नमाज़ पढ़ंदो आहे तव्हां वटि मुंहिंजी बनी आहे हुन मां गाहु चुराए वेंदो त पोइ इन में त हिन आयत ते अमल त कोन थियो नमाज़ बि पढ़े थो बुराई बि करे थो। हुन चयो त हिन आयत ते अमल आहे पंहिंजी जाइ ते पर हर कंहिंजी हिकमत इंसान खे सम्झ में अचे ज़रूरी कोन्हे। चवंदा साईं पोइ भला सम्झायो चई हिन जे लाइ हिकिड़ो मिसाल इहो बि आहे त जेकॾहिं इहो नमाज़ पढ़े थो तॾहिं चोरी थो करे जेकॾहिं नमाज़ न पढ़िया न तोखे पादर हणी करे तोखां खसे तोखे जूता हणी करे तोखां जेको तुंहिंजी ज़मीन मां सॼो सामान खणी शुकुर करे नमाज़ पढ़े थो जंहिंजे करे भला गुनाह जे अंदरि कुझु घटिताई अथसि। सो मतिलबु नमाज़ जे अंदरि जेतिरी नमाज़ जे अंदरि माण्हू घिरंदो ऐं नमाज़ ते अमल जी कोशिशि कंदो त ओतिरो हुनखे अलाह पाक बुराई खां रोकींदो। फरमाईंदा तन्हा अनिल फ़हशाइ नमाज़ रोके थी बुराईअ खां ऐं गुनाह खां वल ज़िक्रुल्लाहि अकबर। ऐं फरमाईंदा अलाह पाक जो ज़िक्र जेको आहे तमामु वॾो आहे अलाह पाक जो ज़िक्र तमामु वॾो आहे। काइनात जे अंदरि अलाह पाक चाहे थो त नारा मुंहिंजा लॻनि बुलंदी अलाह पाक जी हुजे हमेशह इंसान ऐं जॾहिं बि नमाज़ जे अंदरि माण्हू अलाह अकबर तकबीर इंतकाल जे वक़्त में चवे त अलाह अहिड़े अज़मत जे अंदाज़ में चवे जो वाक़ई ख़बर पवे त हिन जे क़ल्ब जे अंदरि अलाह पाक जी अज़मत मौजूदु आहे। तंहिंजे करे तव्हां अक्सर करे ॾिसंदा न त बुज़ुर्ग जेके आहिनि जमात वारा इहे अक्सर करे जॾहिं इन शइ जो तज़किरो कंदा आहिनि त हालांकि इन कलाम जे अंदरि लफ़्ज़ अलाह खे थुलो करणु मुनासिब ज़रा न लॻंदो आहे पर हुनजे बावजूदि बि हिकिड़ो अरबी जे नाले ऐं अरबी जे तलफ़ुज़ जी अदायगी जे करे ॻाल्हाईंदे असांजो हूंदो माशड़ रिश्तेदार हूंदो उहो वीचारो वक़्तु हुनजो लॻल हूंदो पोइ उहो ख़ासि करे इन जुमिले खे एॾो टाइट कंदो चवंदो अलाह पाक से होता है अलाह के ग़ैर से नहीं होता माना एॾो हुनखे अज़मत सां चवंदो हुयो जो माना दिलि मां हिकिड़ो थींदो आहे इंसान दिलि मां हुनखे अदा करे ऐं बाक़ाइदा हुनखे एतमाम सां भली घणी हिकिड़ी महफ़िल जे अंदरि हुनखे 1000 दफ़ा चवणो पए न तॾहिं बि वॾे एतमाम सां अलाह पाक जो नालो अहिड़े एतमाम सां खणंदो जंहिंमां वाक़ई महसूसु थींदो त माना पूरी जिस्म ऐं जान अलाह पाक जे नाले खे जी अज़मत खे बयानु करे रही आहे। त काइनात जे अंदरि ऐं इहा अलाह पाक जे राज़ी हुजण जी निशानी आहे जंहिं बहाने जे ज़बान ते अलाह पाक पंहिंजे नाले खे जारी करणी इहा अलाह पाक जे राज़ी हुजण जी निशानी आहे। गुनाहगार हर इंसान आहे पर इंसान हुन मां मायूस न रहे बल्कि पंहिंजे अंदरि उमेद पैदा करे त मुंहिंजे ज़बान ते अलाह पाक जी महिरबानी सां रब जो नालो जारी आहे। इन मां मुराद इहा आहे त मुंहिंजो अलाह मूंखां राज़ी आहे अलाह पाक मूंखे रस्तो थो ॾिए ताकी मां हुनजे रस्ते ते हली करे अलाह पाक खे राज़ी करण जी कोशिशि कयां। फरमाईंदा वल ज़िक्रुल्लाहि अकबर अलाह तबारक व तआला जो ज़िक्र तमामु वॾो काइनात जे अंदरि नबियनि खां बुलंद काइनात जे अंदरि अलाह जे मुक़ाबिले जी का शइ आहे ई कोन्हे।
वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। ऐं फरमाईंदा अल्लाह पाक ॼाणे थो जेके बि तव्हां अमल कयो था, तव्हांजे सभिनि अमलनि खां वाक़िफ़ आहे अल्लाह पाक जी ज़ात। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना